अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां सूरत पढ़ूं पिया, सूरत अंबिया अलैहिस्सलाम। ऐं हिन खां अॻु में असां पढ़ियूं आहिनि आयतूं, 75 आयतूं पढ़ी छॾियूं आहिनि। उन मंझि पहिरीं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुखालिफ़त करण वारा जेके हुआ, कुरैश इस्तिज़ा करण वारा, टोकूं करण वारा, उन्हनि खे अलाह ताला जवाबु ॾिनो अथई पंहिंजो कहिड़े नमूने सां। ऐं रसूल पाक साहिब खे फरमाई त हीअं उन्हनि खे चओ, हीअं उन्हनि खे चओ। पोइ वरी उन्हनि जे मिसाल में नबीअनि अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे त कीअं उन्हनि खे निजात ॾिनी वई अॻियां जेके आहिनि, ऐं कीअं उन्हनि जे क़ौमुनि खे हलाक कयो वियो, तबाह कयो वियो, बर्बादु कयो वियो। हाणे नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र अचे थो 76 आयत खां। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनूहन इज़ नादा मिन क़ब्ल। नूह अलैहिस्सलाम जंहिं सॾु कयो असांखे, नादा निदा कई जंहिं, मिन क़ब्ल हिन खां अॻु में। कंहिं सूरत में ॿियनि पैगम्बरनि जो ज़िक्र करे जेके पोइ आया आहिनि, पोइ वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम जेको हिन खां अॻु में आयो उनजो ज़िक्र अचे थो। वनूहा इज़ नादा मिन क़ब्ल फस्तजबना लहू। पोइ असां हुनखे जवाबु ॾिनोसीं हुनजे सॾ जो। जवाबु फस्तजबना लहू फनजैना, पोइ असां हुनखे निजात ॾिनीसूं। व अहलहू, ऐं संस अहल खे, संस ख़ानदान जेके फैमिली खे जेके सां गॾु आहे। अहलहू मिनल करबिल अज़ीम, इहो जेको करब हुया, जेका मुसीबत इहा जेका तकलीफ़ हुई, त करब भला चइबो आहे, करबो भला करबला, त हिन करब अज़ीम खां असां हुनखे निजात ॾिनी। जेका जंहिं मंझि हू हुयो, यानी तबलीग कयईं पई, माण्हुनि खे ॿुधायईं पई अलाह जे सॾियईं पई अलाह ॾांहुं, पर हुन नथे मञियो ऐं वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम सां विढ़िया थिए। हाणे फरमाए अलाह ताला, हूअ नसरनाहो, ऐं असां हुनजी मदद कईसूं। नसरनाहो मिनल क़ौमिल लज़ीन कज़्ज़बू, जंहिं क़ौम खेसि कूड़ो थिए कयो असां उन जे ख़िलाफ़ु खेसि मदद कई। नसरनाहो मिनल क़ौमिल लज़ीन कज़्ज़बू बे आयातिना, मौजज़े सां। मौजज़ा ॿिनि क़िस्मनि जा, यानी हिकिड़ो त यानी सहीफ़ा ते लथा, जेके अहकामात ते आया हज़रत नूह अलैहिस्सलाम ते, उहे पढ़ी थे ॿुधाई आयतूं अलाह ताला जूं। ॿियो जेके मौजज़ा ते थिया, यानी आख़िरी मौजज़ो इहो जो तूफ़ान आयो जंहिं महिल बची विया हलिया। पर ॿिया बि घणी के मौजज़ा थिया हूंदा जेके जंहिंजो ज़िक्र अलाह ताला कोन्हे कयो। ॿिए आयातिना, ॿियो आयात जेके आफ़ाक़ में आहिनि, यानी सिज जो उभरणु, मौसम जो बदिलजणु, पंहिंजो गुलनि जो अचणु, फलाण मींहं जो पवणु, हीअ सभई ॻाल्हियूं अलाह ताला जूं आफ़ाक़ में आयतूं आहिनि। हा हिते फरमाए थो, इन्नहुम कानू क़ौम सौअन, इहे बेशक इहा क़ौम बुछड़ी क़ौम हुई, सौअन बुछड़ी क़ौम हुई। फ़ाग़रक़नाहुम अजमईन, पोइ सभिनी खे असां उन्हनि खे ग़र्क़ कयो। बाक़ी साणुसि गॾु जेको अचे थो तौरात मंझि, त उन टिनि पुटनि जा नाला आहिनि। साम जेको आहे, शाम या साम, जंहिंजे पोयां सेमिटिक पीपल आहिनि। ॿियो हाम आहे, जंहिंमें हेमिटिक पीपल आहिनि। ऐं ॿियो यफ़ज़, जंहिंजे पोयां यफ़ज़ वारी क़ौम आहिनि, यानी 3 क़ौमूं बाक़ी अची बचियूं। पोइ ॿिया बि के हूंदा, के चवंदा 8 हुआ, के चवंदा 40 हुआ, के जेतिरा बि हुआ, पर पोइ इहो जेको औलाद हुआ सो सिर्फ़ु उन्हनि जो आहे जेके नूह अलैहिस्सलाम सां ॿेड़ीअ में हुआ। ऐं ख़ुशूसन इन 3 जो ॼण ज़िक्र अचे थो। ऐं वॾो जेको हिननि जो हुयो किनान, उन वक़्तु फ़र्ज़ंद, उहो कोन अचड़ियो ॿेड़ीअ में, उनजो ज़िक्र अचे थो सूरत हूद में। त हुनखे चयूं अचु, त उहो कोन आयो। ऐं संदसि घरवारी जेका हिकिड़ी हुई, साणुसि गॾु आई हिकिड़ी, उते ई रही, उहा बि कान आई। हुनजो ज़िक्र सूरत तहरीम में आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनूहन इज़ नादा मिन क़ब्लु फस्तजबना लहू फनज्जयनाहु अहलहू मिनल करबिल अज़ीम। वनसरनाहु मिनल क़ौमिल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना इन्नहुम कानू क़ौम सौइन फ़ाग़रक़नाहुम अजमईन। हाणे हिते रुॻो 2 आयतूं आहिनि। सूरत हूद में वधीक आयतूं आहिनि, सूरत शोरा में ॿियूं आहिनि, सूरत
मोमिनून में आहिनि, मतिलबु ॿियनि हंधनि ते वधीक आयतूं आहिनि। सूरत क़मर में आहे हिकु ॻाल्हि, पर हिते बसि ॿ आयतूं आहिनि हिन सूरत अंबिया अलैहिस्सलाम में। हाणे दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलैमान संस फर्ज़ंद जो ज़िक्र अचे थो त अलाह ताला कीअं हुननि ते नेमतूं कयूं, हुनखे इल्म ऐं हिकमत ॾिनाई ऐं कहिड़े नमूने सां ॿियूं नेमतूं। हज़रत दाऊद ऐं सुलैमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र ॿियनि सूरत में बि आहे, सूरत स्वाद में, सूरत सबा में ऐं सूरत ॿियनि मंझि बि ज़िक्र आहे। पर ख़ुशूसनि हिते इहो अचे थो ज़िक्र त कीअं हिकिड़ो त उहो जजमेंट सुहिणी ॿई ॾींदा हुआ, मतिलबु त उहा कहिड़े नमूने सां इल्म हिकमत सां, ऐं ॿियो जेको लिबास साण सेखारियईं जेको ऐं पंहिंजो लोह खे गरम करे हुनजे, ऐं ॿियो जेको ॻाईंदो हुओ पंहिंजो जबल साण गॾिया वग़ैरह इहे ॻाल्हियूं अचनि। ऐं ॿियो सुलैमान अलैहिस्सलाम खे कहिड़ियूं कहिड़ियूं ताक़तूं ॾिनई, त इन जो ज़िक्र अचे थो मुख़्तसिर। वदाऊद वसुलैमान इज़ यहकुमान फिल हर्स, या दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलैमान अलैहिस्सलाम जॾहिं फ़ैसिलो करणु लॻा, यानी पहिरीं दाऊद अलैहिस्सलाम वटि विया, को कंहिंजा जानवर हुआ, ॿकरियूं हुयूं, इरडूं कहिड़ियूं हुयूं जेके कंहिं बाग़ में गिड़ियूं या खेतीअ में, ऐं उन फ़सुल खे भेले छॾियऊं, यानी खाई वयूं हलियूं जीअं थींदो आहे। त हाणे पहिरीं दाऊद अलैहिस्सलाम वटि विया, दाऊद अलैहिस्सलाम फ़ैसिलो कयो त ॿकरियूं ॾिनऊं पंहिंजे, जंहिंजी भेल थी उनखे ॿकरियूं ॾेई छॾियईं। बाबा हीअ ॿकरियूं हेतिरियूं नुक़सानु थियो आहे, हीअ ॿकरियूं तव्हां जूं आयूं हिनखे। पोइ जॾहिं लंघिया पंहिंजो हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम फर्ज़ंद हो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो, त हुन वटां लंघिया, पुछियो कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे, बादशाह सलामत कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे। त हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम खे ॿुधायूं त हीउ फ़ैसिलो थियो आहे, त हिते चयूं त इन खां वधीक बहितर फ़ैसिलो थी सघे थो। चयो कहिड़ो आहे, पोइ वरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वटि गॾिजी विया, पोइ वरी फ़ैसिलो वरी हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम बि कयो। पोइ चई फ़ैसिलो इहो आहे त हीअ माण्हू जेके ॿकरियूं आहिनि से ॾिजनि, जंहिंजी भेल थी आहे उनखे कंहिं वक़्त जे लाइ, ऐं फ़सुलु तेसिताईं जेको आहे सो भले ॾिजे उन्हनि जंहिंजियूं ॿकरियूं आहिनि, त हू हुन मां फ़ाइदो वठनि, हू हुन मां फ़ाइदो वठनि। भेल जेका आहे सा वरी सवली थिए, फ़सुलु जेको खाइजी वियो आहे, ख़राबु थियो आहे, उहो वरी सही थी वञे, ऐं होॾां ॿकरियुनि मञा हुन मां खीर वीर पीअंदा तेसिताईं, ऐं पंहिंजो उन खां पोइ वरी ॿकरियूं वापसि कंदा पंहिंजे धणियुनि खे, हू फ़सुलु धणियुनि खे, त ॿिन्ही जो भलो थींदो। पोइ ॿई असांजा उलमा चवनि था त ॿई फ़ैसिला सही हुआ, ऐं हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जो फ़ैसिलो इहो जेको आहे सो मतिलबु त भलो हो। हाणे ईअं कोन्ह थियो त हुन खां वधीक हो, पर ॿई शरह जे मुताबिक़ हुआ। हुन खां पोइ ॿिया जेके तौरात में या ॿियनि हंधनि ते, तौरात में त कोन्हे, ॿिया जेके किंग्स किताब आहिनि या ॿिया सिमिल जा किताब, हुननि में जेके फ़ैसिला आहिनि वग़ैरह, हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जेको फ़ैसिलो कयो त ॿिनि औरतुनि ते पंहिंजो चयो त हीउ ॿारु असांजो आहे, पोइ हुनजो आहे या हिन जो आहे, ख़बर न थिए पई। पोइ हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम हुनजो फ़ैसिलो कयो। अहिड़े क़िस्म जा ॿिया फ़ैसिला हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम कया। ऐं असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काज़िन वञा हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु, यानी भलो काज़ी हो जेको सभु फ़ैसिला सुहिणे नमूने सां कंदो हो, त पोइ मतिलबु त उनजो ज़िक्र अचे थो, जेके रूलिंग्स हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु फरमाया। वदाऊद वसुलैमान यहकुमान फिल हर्स, हर्स खेती जेका आहे उन मंझि जेको फ़ैसिलो कयईं, इज़ नफ़शत फी, जेका भेल थी वई जंहिंजी गनमुल क़ौम, हुनजे क़ौम जे धण, गनम गनीम, वकुन्ना लिहुक्मिहिम शाहिदीन, ऐसी हुननि जे रूलिंग ॿिन्ही जा शाहिद, यानी असां ॾिसूं वेठा त हुन बि फ़ैसिलो कयो, वरी हुन फ़ैसिलो कयो, ॿई फ़ैसिला असांजे नज़रुनि में आहिनि, असां शाहिद आहियूं हुनजा। अलाह सुब्हानो तआला फरमाए थो फ़फ़हमना हा, पोइ असां हुनखे सेखारियोसीं इहो फ़ैसिलो सुलैमान अलैहिस्सलाम खे। वकुल्लन आतैना हुक्मन, कुल्लन हिते किलाहुमा हिते जी माना में ॿिन्ही खे, सभिनी खे, यानी जेके बि नबी आहिनि उन्हनि खे, पर ख़ुशूसन हिननि ॿिन्ही खे, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम खे, कुल्लन आतैना हुक्मन व इल्म, हुकूमत, हुकुम इहो आहे कहिड़े नमूने सां रूलिंग कजे, जजमेंट जो फ़ैसिलो, ऐं इल्मु ॾिनोसीं, यानी नबूअत में हुन में अची वई हुकुम में, ऐं हुनजो सुन्नत तरीक़ो। वकुल्लन आतैना हुक्मन व इल्मा
बसि सख़र हाणे त वरी दाऊद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी त उनखे छा ॾिनोसूं सुलेमान अलैहिस्सलाम खे छा ॾिनोसूं अलॻि अलॻि ॿिन्ही खे وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير जबल जेके आहिनि से ॻाईंदा हुआ यानी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जॾहिं ॻाईंदो हो त हाणे पाण ॾिसूं था जॾहिं जबल जे वेझो हूंदो पंहिंजा उते ॻाइबो त पढ़ाड़ो थींदो हुनजो ॿुधण में ईंदो त इन हिकिड़ो सेंस में पर जेकॾहिं मौजूदो आहे वाक़ई जबल बि ॻाइनि त अलाह ताला जे वस में आहे त जबल बि ॻाए सघनि था हुन सां उहो इहो सभु बेहन ऐं तस्बीह कंदा अलाह ताला जी उहे जबल बि जॾहिं पाण तस्बीह कंदो त हुन सां गॾु जबल बि कंदा उहा तैर इहो सभु भेण जो विच में लफ़्ज़ु आहे जेको ॿिन्ही सां होॾां जबलनि सां हेॾां तैर पखियुनि सां ॿिन्ही सां लॻे थो पखियुनि जो मंतक़ तैर हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे सेखारियईं पर तैर जेके पखी आहिनि उहे ॻाईंदा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सां उनजो ज़िक्र ॼण हिते आहे وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير يسبحن جبال والطير ईअं सम्झिजे त जबल ऐं तैर पखी जेके आहिनि से तस्बीह कंदा हुआ साण हज़रत दाऊद अलैहिस्सलाम से खां जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम तस्बीह कंदो हो अलाह ताला जो ज़िक्र तारीफ़ कंदो हो ज़बूर पंहिंजो जेके नग़मा पढ़ंदो हो ज़बूर जा तंहिं वक़्तु ॻाईंदा हुआ त जबल बि ॻाईंदा हुआ त पखी बि ॻाईंदा हुआ पखी ॿुधंदा हुआ मतिलबु हैरान परेशान मतिलबु ॿुधंदा हुआ जीअं ॿुधनि था हाणे त हींअर की मोकिली आहे कबूतर वेठो क़ुर शरीफ़ ॿुधे ऐं पंहिंजो जंहिं पासे हुनखे मुहर करे थो मोबाइल जी हुन पासे कबूतर मुहर थो करे त अहिड़े नमूने सां वाक़ई पखी बि ॿुधनि था ऐं अलहमदिल्ला पखी मंतक़ तैर जेको हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे सेखारियो हुनजी ॻाल्हि सूरत नमल में आहे हीअ सूरत अंबिया अलैहिस्सलाम कुन्ना फ़ाइलीन चए असां अलाह ताला फरमाए थो त ऐं इहे सभु कमु असां इहे कमु सभु करे सघूं था त जबल ॻाइनि ऐं पखी बि ॻाइनि एतिरो कमु असांजे लाइ आसानु आहे यानी कुदरत अलाह जी में खां कहिड़ी ॻाल्हि जेका असां परे आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे लबूसी जेको ज़िरहत ठाहिण जी कड़ियूं कड़ियूं गॾे पंहिंजे लोह जूं ऐं उन में ज़िरहत ठाहिबी त बुत खे पंहिंजे बतन जंग में बचाइण जे लाइ तलवार खां त सनअत उनजो ठाहिण जेको सनअत सनअत लबूस लकुम तव्हांजे लाइ यानी बनी साहिल जे लाइ या इंसान ज़ात जे लाइ अॼु ॾींहुं माण्हू अॼु ॾींहं ताईं बि इहे माण्हू त वधीक त इस्तेमालु कनि पंहिंजो सभु जेके पुलिस वारा आहिनि या मिलिट्री वारा उहे ज़िर हेठां पाए ऐं पोइ हलंदा आहिनि पोइ पाण बंदूक ॿियनि खे हणंदा खेनि कोन लॻंदी पर जे बूथ में हणनि ॿियनि त लॻंदी सनअत लबूस लकुम लेतो सेनकुम त जीअं तव्हांजो हिसन थिए तव्हांजो बचाव थिए हसन हसीन पंहिंजो बचाव ऐं फोर्ट वग़ैरह जे माना में आहे त जीअं तव्हांजो बचाव थिए लेतो सेनाकुम मिम्बासिकुम तकलीफ़ जंग जे वक़्त में जेकॾहिं जहिड़ो हुजे तलवार पई लॻे कुहाड़ी पई हणे त पोइ हुनजो बचाव थी वेंदो मतिलबु त उते कोन लॻंदो उहो बचाव थींदो ज़िर जे करे फहल अंतुम शाकिरून पोइ छा तव्हां शुकुरु करियो था हाणे हिते अलाह ताला पुछे थो त छा तव्हां शुकुरु करियो था पर सूरत सबा में ऐं सूरत साद में अलाह ताला फरमाए थो दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम शाकिरीन मज़ा हुया शुकुरु करण वारनि मज़ा हुआ शुक्रन आल दाऊद शुक्र अला दाऊद शुकुरु करण वारा हुआ तंहिं करे हुनजे शुक्र जी ॻाल्हि घणी आहे पर तव्हीं बि असां बि यानी असांखे अलाह ताला मुखातिब जेकॾहिं आहे त असीं बि शुकुरु करियूं था त असांखे बि उहो नसीबु थींदो जेको दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम खे जेके बरकतूं असां ॾिनियूं शुकुरु करण जे लाइ उहे बरकतूं इंसानु अलाह ताला ॾींदो उनखे बि फहल अंतुम शाकिरून वली सुलेमान रीह ऐं सुलेमान अलैहिस्सलाम खे हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं नियामतूं वधीक ॾिनायूं जेके दाऊद अलैहिस्सलाम खां अलॻि हुनजो बि ज़िक्र अलाह ताला करे थो त रीह हिकिड़ो त हवा हुई जेका हुनजा जहाज़नि खे जेके ॿेड़ा हुआ तिन खे यानी खणी वेंदा हुआ हिकिड़े पासे खां ॿिए पासे जेॾांहुं चाहे ऐं थोरे ई वक़्त मंझि घणे वक़्त जो फ़ासिलो वली सुलेमान जीअं अॼु स्पीड आहे अहिड़े नमूने जूं स्पीडूं हुननि जे शिप्स खे हुननि जे जहाज़नि खे थींदियूं
वलिसुलैमान रिहा आसिफतन, त तेज़ रफ़्तार हवाऊं तजरी बिअमरिही, जेके हुनजे हुक्म मुताबिक़ हलंदियूं हुयूं। ॿेड़ीअ खे चइबो हिन पासे हल, ॿेड़ीअ खे चइबो हुन पासे हल, मतिलबु त अलाह ताला हुनखे अहिड़ी का सेखारी जो हुनखे, जीअं असीं हींअर चऊं था असांजे गाॾीअ खे तूं हेॾां हल, तूं हेॾां हल, हाणे वाक़ई ईअं बि चइबो त रुॻो त हीअं हल हीअं हल, पर हाणे स्टीयरिंग सां असीं वरायूं पिया, पर हाणे ठाहिनि पिया जंहिंखे रुॻो चइबो हुनखे चई छॾिबो तूं हिन पासे हली छॾ, हुनखे छा चइबो आहे लॻाए छॾिबो त हुन पासे पाण ई पई हलंदी। हीअं हाणे थी वियो आहे जो खुल जा सम हाणे दरवाज़ा खुलनि था सभई, त मतिलबु इहे जेके अलाह ताला मौजज़ा ॾिना हुआ नबियनि खे, से हाणे पंहिंजो इंसान खे बि सभिनी खे मौजज़ा हथ में अची विया आहिनि, जो इल्मु हुनखे आयो आहे। ऐं हाणे कारूं ठाहिनि पिया जेके हलनि थियूं, कारूं ठाहींदा जेके उॾामनि थियूं, कारूं ठाहींदा जेके जंहिंखे कोई चई छॾिबो स्टैंडर्ड, हुनखे हुकुम करे छॾिबो हिन पासे हलिजांइ, ऐं हितां थो हलां पंहिंजे फलाणे पासे, होसिताईं मूंखे पहुचाइजांइ, त सभु इहो कंदी पंहिंजी गाॾी उन पासे हलंदी पई, पाण भले माण्हू सुतो पियो हुजे। वलिसुलैमान रिहा आसिफतन तजरी बिअमरिही इलल अर्दिल लती बारकना फीहा, जेका बरकत वारी ज़मीन अलाह ताला जंहिंमें बरकत विधी आहे, यानी शाम जेको आहे अलाह ताला जिते बि शाम जो ज़िक्र करे थो, मतिलबु त नाले वठण खां सवाइ बि, त उते पंहिंजो सूरत अंबिया में, सूरत हिते ऐं सूरत असरा में, सूरत सुभानल्लाह असरा बि अब्दी हुते, ऐं पंहिंजो ॿियनि हंधनि जिते बि बरकत वारी ज़मीन जंहिं नालो चवे थो तंहिं वक़्तु पंहिंजो यमन में बि बरकत विधाई पंहिंजो, पर शाम मंझि, पर अलहमदुलिल्लाह सभु बलदतुनि तय्यबतुनि, असांजे पाकिस्तान में बि अलाह ताला घणी बरकत विधी, बलदतुनि तय्यबतुनि व रब्बुन गफ़ूर, पाक ज़मीन सरज़मीन पाक साज़, ऐं कहिड़ो नापाक करे अहिड़ो ख़बीस करे छॾियो आहे असांजे हाकिमनि, असांजे माण्हुनि जो वॾी वञी थिया ख़ैर, त पर उहो इंसान जे वस में आहे, अलाह ताला पाक कयो आहे, सभिनी खे बरकत वारी कई आहे, सभु ज़मीन सॼी ज़मीन बरकत सॼी, पर ख़ुशूसनि शाम जो ॾांहुं ही रेफरेंस आहे। इलल अर्दिल लती बारकना फीहा, जंहिंमें असां बरकत दी कुन्ना बिकुल्लि शैइन आलिमीन, ऐं असीं सभिनी शयुनि जो इल्मु रखण वारा आहियूं। वमिन शयातीन मन यगूसून, ऐं शैतान हुआ, शैतान जेके आहिनि बग़ावत करण वारा, पर मतिलबु की पहलवान आहे कोई इंसान जी शकिल में हुआ, या जिन हुआ, या जेका बि शैतान जिननि मज़ा बि हूंदा आहिनि, शैतान माण्हुनि मज़ा बि हूंदा आहिनि, तंहिं करे जेके बि हुआ मतिलबु त उहे कहिड़ा पहलवान हुआ या जिननि मज़ा या इंसाननि मज़ा जेके कमु कंदा हुआ, जंहिंजो हिते बि ज़िक्र आहे सूरत सबा में बि आहे, ॿियनि हंधनि ते शैताननि जो, जेके हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ कमु कंदा हुआ, टेम्पल बि उन्हनि ठाहे ॾिनो, महलात ठाहींदा हुआ फलाण, सूरत नमल में बि उन्हनि जो ज़िक्र आहे। वमिन शयातीन मन यगूसून, हू पंहिंजो हुन मंझि टुॿी हणंदा हुआ वञी दरिया में, छा चइबो आहे समुंड मंझि, उतां मोती ऐं जेके ॿिया ज्वार खणी ईंदा हुआ, टुॿियूं हणंदा हुआ, यगूसून मिन शयातीन मन यगूसून लहू, उन जे लाइ टुॿियूं हणंदा हुआ, यानी हज़रत सुलेमान लाइ टुॿी हणी वञी मोती कढी ईंदा। वयअमलून अमलन दून ज़ालिक, ऐं ॿिया बि अमल कंदा हुआ इन अमल खां सवाइ ॿिया बि, जंहिंजो रेफरेंस सूरत नमल में आहे या सूरत सबा में आहे या सूरत साद में। यअमलून अमलन दून ज़ालिक वकुन्ना लहुम हाफ़िज़ीन, ऐं असीं उन्हनि खे हिफ़ाज़त करण वारा संभालींदड़ हुआसीं, यानी शैताननि खे बि असां कब्ज़े में कयो वेठा हुआसीं। न त हाणे सुलेमान इंसान हो वीचारो, हुनजे वस जी ॻाल्हि कोन्हे जो हुनखे पंहिंजे हुकुम ते, पर असांजे हुकुम ते मतिलबु त इहे शयातीन बि हुनजा थियल हुआ, मुथी इतिबात कंदा हुआ, हुनजे हुकुम ते हलंदा हुआ। हाणे हींअर जेको उठ थो पंहिंजे कब्ज़े में अचे की गॾा घोड़ो कार हीअ आहे असांजे कब्ज़े में, असीं हलूं था, पोइ अलाह ताला असांखे दुआ सेखारी आहे
चवनि त चढ़ो हिन ते चओ त भई आऊं त हिन लाइक़ु कोन आहियां जो हीअ मुंहिंजे वस में हुजे हा, पर तो ई हुनखे कयो आहे जो आऊं हुन ते चढ़ी सघां थो। उठ एॾो सारो आहे, हाथी एॾो सारो आहे, माण्हू चढ़े वेठो आहे हुन ते, माण्हू खे उछले त मरी पवे, त पोइ इहो असांजे लाइ इतबात करे थो, असांजी इताअत करे थो, असांजे चवण ते हले थो। इहो अलाह ताला फरमाए थो असां कुन्ना लहू हाफ़िज़ीन, असीं हुनजी जो संभालींदा आहियूं। हाणे इहा ॻाल्हि ख़तमु थी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम जी। हाणे अचे थी हज़रत अयूब अलैहिस्सलाम। हाणे हिते अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे ऐं सूरत साफ़ात में या किथे स्वाद में आहे। अयूब इज़ नादा रब्बहू, अयूब अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे रब खे सॾु कयो, पोइ हुन मतिलबु त मलल आला में कहिड़ो फ़ैसिलो थियो, छा थियो सूरत साद में, छा कबो छा न कबो। पोइ हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो इंतिख़ाब थियो, पोइ शैतान खे छॾे वियो त जीअं वणेसि तीअं करे, पर रुॻो हुनजे दिलि ते कब्ज़ो न हुजेसि ऐं ज़बान ते। त पोइ ज़िक्र कंदो रहियो, पोइ हुनखे जेका बीमारी थी उन मज़े हुनजो औलाद वग़ैरह माइट मिट इहे सभई छा थिया छा न थिया, उन ॾांहुं इशारो आहे हिन में। ऐं सब्र अयूब अलैहिस्सलाम जो मशहूरु आहे। अयूब इज़ नादा रब्बहू, पोइ नेठि मतिलबु त सॾु कयईं, इज़ नादा निदा कयईं सॾु पंहिंजे रब खे, अन्नी मसनियत दुर, त मूंखे दुर पहुतो आहे, तकलीफ़ पहुती आहे। ऐं हुन सूरत में ॿिए हंधि अलाह ताला फरमाए थो त मसनिय हिन चयो आहे मसनिय शैतान, शैतान लॻो आहे। हाणे इहो बि शैतान यानी जेको हू शैतान आहे, जेको इब्लीस उन माना में शैतान। ॿिया शैतान घणा, वरी इंसान वञा बि शैतान, जिन्हनि मां बि शैतान, पर इब्लीस जेको उहो बि शैतान। त अन्नी मसनियत दुर हिते फरमाए व अंत अंत अरहमुर राहिमीन, ऐं तूं सभिनी खां वधीक रहम करण वारनि वञा रहम कंदड़ आहीं। त हीअ हिते इहा दुआ आहे, हुते आहे त अन्नी मसनियत शैतान। पोइ अलाह ताला फरमाए थो फस्तजबना लहू, पोइ असां हुनजो सॾु उणायोसूं, ॿुधोसूं। फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन दुर्रिन, पोइ असां हुनजो दुर या तकलीफ़ जेका आहे, बीमारी हुई जेका असां हुनजी लाथी। वातैनाहू अहलहू मिसलहुम, ऐं असां हुनजा जेके अहल हुआ, हुनखे छा थियो, गुज़ारे विया या छा, उन मोटायोसूं ऐं उन्हनि जहिड़ा ॿिया ॾिनासूं हुनखे वधीक, मिसलहुम माहुम, उन्हनि सां गॾु जेके रहमतन मिन इंदिना, असांजे तरफ़ां हुनजे लाइ इहा रहमत हुई। व ज़िक्रा लिल आबिदीन, ऐं सभिनी इबादत करण इबादत गुज़ार माण्हुनि जे लाइ, जेके आबिद आहिनि बाना आहिनि भला, उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी नसीहत, हिकिड़ो मिसाल थी वियो सभिनी जे लाइ। त हाणे यानी केतिरा हज़ार साल थी विया हज़रत अयूब जे सब्र जी ॻाल्हि, हुनजी बीमारी जी ॻाल्हि, जेको असीं सभई कयूं था, ऐं इहे दुआऊं हुन जूं असीं पढ़ूं था। जॾहिं असांखे तकलीफ़ थिए थी, बीमारी थिए थी, त असीं चऊं था त अन्नी मसनियत दुर व अंत अरहमुर राहिमीन, अन्नी मसनियत दुर व अंत अरहमुर राहिमीन। हाणे उहो पढ़ूं था असीं। वअयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मसनियत दुर व अंत अरहमुर राहिमीन फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन दुर्रिन, जेका हुनखे तकलीफ़ हुई। वआतैनाहू अहलहू वमिसलहुम माहुम रहमतम मिन इंदिना वज़िक्रा लिल आबिदीन। हाणे हिते इहा हिकिड़ो ॿ आहिनि आयतूं 83 ऐं 84, इहे आयतूं हज़रत अयूब अलैहिस्सलाम जूं। हुनखे असां निजात ॾिनीसूं, हीअ निजात जी सॼी सूरत आहे, अंबिया अलैहिस्सलाम खे निजात ऐं पंहिंजो सॾु उणाइण जी ॻाल्हि आहे। सॾु कबो अलाह खे, त सॾु ॿुधंदो, सॾु कंदासीं कोन। हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा दुआ घुरणी कोन्हे, को जेको तक़दीर में लिखियो पियो आहे, लिखियो पियो आहे, भले लिखियो पियो हुजे। असांखे सॾु करण जो हुकुम आहे, अलाह ताला फरमायो त नब्य इबादी अन्नी गफ़ूर रहीम, सॾु कयो मूंखे, निदा कयो मूंखे। जेको नथो निदा करे, हठीलो आहे, वॾो आहे, मुतकब्बिर आहे, जो मूंखे सॾु नथो करे, दुआ नथा जेके घुरनि माण्हू, उन सां इहा जिठ आहे। निमाज़ पढ़ी वरी दुआ घुरंदा कोन, जहिड़ो ॼण माण्हू खजी मां किरी पियो, मथे आसमान तां किरी पियो।
उहा इस्माईल इस्लाम जो ज़िक्र अचे थो। अॻु में उते कोन हुओ हिते उते याक़ूब इस्लाम ऐं पंहिंजो इसहाक इस्लाम ऐं याक़ूब जो, हाणे हिते इस्माईल इस्लाम जो ख़ुशूसी ज़िक्र आहे। उहा इस्माईल इदरीस ज़ल किफ़्ल, सभिनी खे गॾे टिनी खे, इदरीस इस्लाम अॻु में, ज़ल किफ़्ल ख़बर न आहे ज़ल किफ़्ल केरु आहे, पर के वरी असांजा चवंदा हिंदुस्तान जा ते ज़िल किफ़्ल माना किफ़्ल वस्तु जो जेको रहंदड़ हुयो, यानी ॿुध जेको गौतम ॿुध आहे हुनजे तरफ़ इशारो आहे, पर असांखे ख़बर न आहे इन जो डिटेल, इन माण्हू जो किफ़्ल ज़ुल किफ़्ल केरु हो, किथां जो हो, इहो ख़बर न आहे आलिमनि खे घणी, पोइ इन करे चवंदा अलाए केरु हो, किथे जो हो, ज़ल किफ़्ल, पर हो किफ़्ल जो, ज़ल किफ़्ल माना किफ़्ल जो, किफ़्ल वारो, किफ़्ल जो धणी, या जेकी बि माना हुजेसि। कुल्लुम मिन साबिरीन, सभु सब्र करण वारो आहे। इस्माईल बि सब्र कयो जो ज़बह जे वक़्तु, हज़रत इब्राहिम बि सब्र कयो, हज़रत इस्माईल सब्र कयो, पोइ ज़बह अलाह ताला फिदियो ॾिनो हुनजे बदिरां, ऐं इदरीस अलैहिस्सलाम सब्र कयो, मथे खॼो वियो। ज़ल किफ़्ल जी ख़बर न आहे वधीक माण्हुनि खे, असांखे बि एतिरी ख़बर न आहे त केरु हो जंहिं सब्र कयो एतिरो। कुल्लुम मिन साबिरीन, सभी सब्र करण वारनि मज़ा हुआ। ऐं अदखलनाहुम फी रहमतिना, असां हुननि खे पंहिंजे रहमत में दाख़िल कयोसीं। दाख़िल करण जी ॻाल्हि आहे हिते, हिकिड़ो आहे ख़ारिज करणु, ख़ुरूज मञनि, कढणु मञा, रहमत मञा कढणु, तरियल जेको आहे रहमत मञा निकाल थियल, निकाली ॾिनल, उहो आहे शैतान मरदूद, रद्द कयल। हीअ आहे अदखलना फी रहमतिना, असां दाख़िल कयोसीं हिन नबियनि खे पंहिंजे रहमत में, त अदखलना फी रहमतिना, त असांखे बि असीं दुआ घुरणु घुरिजे त यार बि असां ते रहमत पंहिंजी मोकिल, रहमत पंहिंजी नाज़िल कर, रहमत में दाख़िल कर। वअदखलनाहुम, इन सभिनी खे, होम माना इन सभिनी खे, वअदखलनाहुम फी रहमतिना, असां पंहिंजे रहमत में दाख़िल कयोसीं। इन्नहुम मिनस सालिहीन, इहे सभई के सालिह हुआ, यानी सभागस भलारा हुआ, सुलह करण वारा हुआ, सुठा पायस माण्हू हुआ, ऐं इहे सभई साबिरीन हुआ, इहे सभई आबिदीन हुआ, हिते सभई लफ़्ज़ आबिदीन हुआ, ऐं पंहिंजो हेठि साबिरीन हुआ, ऐं हिते सालिहीन हुआ, इहे सभई जेके आहे पंहिंजो इहे हुआ अहिड़े क़िस्म जा। वअदखलनाहुम फी रहमतिना इन्नहुम मिनस सालिहीन। वज़न्नून, हाणे हिन हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जा टे नाला आहिनि, टिनि मतिलबु मुख़्तलिफ़ सूरतुनि में, हिते ज़न्नून या ज़ुन्नून, ज़न्नून ॿिनि, ज़न्नून वारा मच्छियुनि वारो, ऐं साहिबुल हूत, इन जो नालो सूरत नून वल क़लम में साहिबुल हूत, यानी हूत वारो साहिबु, यानी हूत जो माण्हू, यानी मच्छी वारो, ऐं यूनुस हुनजो ख़ुदि नालो आहे, तव्हांखे ॿ टाइटल अथसि, ऐं पंहिंजो साहिबुल हूत ऐं ज़ुन्नून, ऐं नालो अथसि यूनुस, जोना, अंग्रेज़ी में चवनि जोना। वज़ून वज़न्नून इज़ ज़हब मुग़ादिबन, जॾहिं हू हलियो कावड़जी निकितो, हज़रत अलाह सुब्हानो तआला खेसि मोकिलियो थिए नैनवा ॾांहुं, हुन चयो हूं नैनवा कोन वेंदुसि, ऐं वञा थो फलाणे पासे, ततरुश कहिड़े मुल्कनि में वञा, छो जो उहा मुंहिंजी क़ौम जी रेसिस्ट नमूनो आहे इहा ॻाल्हि। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ादिबन, ग़ज़ब में कावड़जी निकितो। फज़न्न अल्लन नक़दिर अलैहि, पोइ हुन सम्झो त असां हुनखे पुॼी कोन सघंदासीं, हू वञे पियो हिन पासे, चयो हेॾां कोथे कोन्हे तोखे वञिणो, असां तोखे खणी वेंदासीं, तूं ॼाणी वाणी थो वञी हिन पासे, ॾिस असीं कहिड़े नमूने तोखे पहुचायूं था। हुन चयो आउं छिप में थो वञा, चई असां थो चयुसि न, तोखे असीं मच्छी में था मोकिलियूं, जेॾां असांखे मोकिलिणो आहे तोखे, हाणे ॾिस त कीअं था मोकिलियूं। पोइ इहो अलाह ताला सां ज़िद कोन्हे करिणो, अलाह ताला जे कम जेको हुकुम आहे उन ते हलणो आहे, जेके हुकुम ते न हलिबो, पोइ हाणे ज़ाहिर अलाह जा ई प्यारा आहिनि, बाना आहिनि, पोइ अलाह ताला ई पंहिंजे कन खां वठी हलिबो आहे हिन पासे, तोखे हलिणो आहे हेॾां। وظنون إذ ذهب مغاضبا فظن أن لن نقدر عليه, हुन सम्झो त असीं हुन सां पुॼी कोन सघंदासीं,
कुदरत नथा रखी सघूं जो हुनखे उन पासे मोकिलियूं जंहिं पासे असीं मोकिलणु चाहियूं था। त अलाह ताला पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोहम्मद मुस्तफ़ा खे चवे थो त साहिबुल हूत वांगुरु न थिजांइ, यूनिस जो भॼी वञे ऐं तोखे मोकिलियां पियो इन कम सां विच में भॼी न वञिजांइ, जो तोड़ ताईं बीहजांइ, साबित क़दम रहिजांइ। इन करे यूनुस अलैहिस्सलाम साबित क़दमी न ॾेखारी, तंहिं करे साबित उलुल अज़्म मिनर रुसुल मज़ा मतिलबु त नबी आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम बि उलुल अज़्म मंझि पुख़्तो न बीठो। बहरहाल पोइ ॼण हीअ वियो कावड़जी, पर अलाह ताला हुनखे कन खां वठी बाबा हल मच्छी जे पेट में थो विझांइ, हाणे उतां तूं शिप में नथो वञी, ॿेड़ी में नथो वञी, त मच्छी जे पेट में वञ भला हल। وَظَنُّونِ إِذْ ذَهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فَنَادَى فِي الظُّلُمَاتِ। पोइ जॾहिं मच्छी जे पेट में ऊंदारी राति में समुंड जे ऊंदहि में 3 रातियूं ज़ुल्मात ते ज़ुल्म, हिकिड़ो ज़ुल्म हिकिड़ी ऊंदहि, ॿी ऊंदहि, टी ऊंदहि। माण्हू इंसान जेको आहे माउ जे पेट में 3 परदा आहिनि, ऊंदहि पेट जी, ॿिए परदे जी पेट जी, ऐं क़बर में जॾहिं इंसान खे विझंदा उते बि परदा ऊंदायूं फी ज़ुल्मात। त इहे सभई हिक ॿिए जो मिसाल आहिनि, हिक ॿिए ॾांहुं त फी ज़ुल्मात उते सॾु कयईं जंहिं ज़ुल्मात में हो, तंहिं वक़्तु अलाह ताला जो छो जो बंदो हो, बानू हो, प्यारो अलाह खे वणंदड़ हो, इहो कोन हो को अलाह खे नथे वञो, अलाह खे वञो थिए, तंहिं करे हुनखे सेखारियईं जीअं आदम अलैहिस्सलाम खे अल्फाज़ सेखारियईं, तीअं हज़रत ज़ुन्नून खे हूत खे यूनुस अलैहिस्सलाम खे बि सेखारियईं त चओ त ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। आयत करीमा जेका हिते हिन सूरत में आहे, इहो छा सेखारियोसि, फज़नाता फी ज़ुल्मात अन ला इलाहा इल्ला अंत, तोखां सवाइ को अलाह कोन्हे, तोखां सवाइ को परस्तिश करण जे क़ाबिल कोन्हे, तोखां सवाइ इल्ला अंत तोखां सवाइ। सुब्हानक, तूं पाक आहीं, ए अलाह ताला तूं पाक आहीं, तोखां सवाइ को ॿियो इबादत जे लाइक़ु कोन्हे को, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, बेशक आऊं ज़ालिमनि मंझां आहियां जो तुंहिंजे हुक्म जी इनहराफ़ी करे ऐं भॻुसि ते ॿिए पासे वियुसि ते तरतूश, तो मोकिलियो ते मूंखे नैनवा त आऊं ते वियुसि तरतूश, हाणे कारतूस हाणे इहा ॻाल्हि छुटी आहे, बसि तूं मूंखे माफ़ु कर, तूं मूंखे बख़्श कर, इहो वेठी चयईं। त ॿिए हंधि अलाह ताला चए थो जेकॾहिं ईअं न चवे हा त पोइ हुन मच्छी में रहे हा क़यामत ताईं, मच्छी जे पेट में पियो हुजे हा। फरमाई अल्लाह इज़नादा रब्बहू नादा फी ज़ुल्मात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन फस्तजबना लहू, पोइ असां हुनजे सॾ जो जवाबु ॾिनोसीं। हर हिकु हुन मंझि अलाह ताला चए थो असां हुनजे सॾ जो जवाबु ॾिनो, सॾ जो जवाबु ॾींदो। पाण कीअं तव्हांखे सम्झ में आयो त सॾ जो जवाबु, सॾु ॾिनो ई न आहे, बसि असांखे बसि जेको तक़दीर में लिखी छॾियो, तक़दीर भले पियो लिखे, असांखे सॾु करिणो आहे, दुआ घुरणी आहे, दुआ घुरणु ज़रूरी आहे। मुसीबत में, हर वक़्तु ॾुखे वक़्त में, बीमारीअ में, बड़ीअ में, जंग में, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरियूं आहिनि, सभिनी अंबिया अलैहिस्सलाम दुआऊं घुरियूं आहिनि, दुआऊं कीअं न घुरबियूं, न दुआ ई न घुरियो बसि। फस्तजबना लहू, असां हुनजे सॾ जो जवाबु ॾिनोसीं, वनजैनाहु, ऐं असां हुनखे निजात ॾींसूं। हीअ सॼी सूरत निजात जी आहे, ऐं ख़ुशूसन इहो 49 आयत खां वठी आख़िर ताईं। वनजैनाहु मिनल ग़म, इहो जेको ग़म हो, इहो जेको कर्ब हो, हुन हज़रत नूह अलैहिस्सलाम जे लाइ चई कर्ब हो, हिते चईंदो ग़म हो, हुते हू जेको हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो दरर हुयो, त इन सभिनी खां दरर आहे, कर्ब आहे, ग़म आहे, ॾुख आहे, ॻणती आहे, इहो ग़म होसि ऊंदहि में पियो। मिनल ग़म वकज़ालिक नुंजिल मोमिनीन, हाणे हीअ आहे वाइदो असां सां तव्हां सां, त असां इन ई नमूने सां सभिनी जेके मोमिन आहिनि, मूं ते ईमान रखनि था, नबी पाक ते ईमान रखनि था, क़ुर ते ईमान रखनि था, आख़िरत ते ईमान रखनि था, उन्हनि खे आऊं ईअं निजात ॾींदुसि जीअं अयूब अलैहिस्सलाम खे ॾिनमि, जीअं ज़न्नून खे ॾिनमि, जीअं यूनुस खे ॾिनमि, जीअं मूसा खे ॾिनमि, जीअं पंहिंजे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे जीअं नबियनि जा ज़िक्र जंहिंजो अचे पियो, सभिनी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियो त ओराह मझां निजात ॾिनी, तीअं मोमिननि खे असां सां वाइदो अलाह ताला इहो करे छॾियो आहे।
लिखियो पियो आहे हिते क़ुर शरीफ़ में इहा आयत आहे कहिड़ी 88 नंबर आयत जो अधु हिसो आख़िरी उहा कदालिक इहो तव्हां सां मूंसां सभिनी सां वास्तो आहे वकदालिक नुनजिल मोमिनीन अहिड़े नमूने सां निजात ॾिनी वेंदी सभिनी मोमिननि खे जेका इहो वाइदो आहे क़यामत ताईं अलाह ताला जो जेके बि मोमिन ईंदा असांखां पोइ असांखां में थी विया हुनखे अलाह ताला ईअं निजात ॾींदो जॾहिं सॾींदा बिना सॾिजे अलाह ताला निजात ॾियणु चाहे कंहिंखे त ॾींदो पर सॾिबो त भली ॻाल्हि आहे जो सॾे माण्हू अलाह खे सॾे अलाह चए थो हाणे खां पोइ ज़करिया अलैहिस्सलाम जो ज़िक्र थो अचे जंहिंजे ज़ाल जेका असां घरवारी संढ हुई यानी अकीम हुई जंहिंखे ॿारु कोन थो थियो त उहो खेसि ॿारु कोन थो थियो पोइ हाणे अॼुकल्ह जे ज़माने में ख़बर न आहे त मर्द में तकलीफ़ आहे या औरत जी करे नथो थिए या मर्द जे करे नथो थिए पोइ ॿिन्ही जे करे पोइ अलाह ताला सूरत शूरा में फरमाए थो त आउं कंहिंखे छोकिरियूं ॾियां थो रुॻो कंहिंखे छोकिरा ॾियां थो कंहिंखे ॿई ॾियां थो कंहिंखे कुझु बि नथो ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे त पोइ मर्ज़ी जो मालिक आहे पर हुन खां घुरिबो त हू ॾींदो त जेकॾहिं घुरिबो त पोइ ॾींदो त हज़रत ज़करिया दुआ थो घुरे ऐं अलाह ताला हुनजे घरवारीअ खे बि सालिह थो करे यानी बीमारी जेका अथसि अकीम आहे जेका संढपण जेका हुनजो ख़तमु करे थो ज़करिया अलैहिस्सलाम इज़ नादा जॾहिं हुन सॾु कयो सॾु त कबो इज़ नादा रब्बहू पंहिंजे रब खे सॾु कयईं ला तज़रनी फरदन त मूंखे अकेलो न छॾ यानी औलाद ॾिए मूंखे यानी हाणे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो औलाद थींदो याहिया अलैहिस्सलाम ऐं पंहिंजो हज़रत मरियम खे थींदो पंहिंजो ईसा अलैहिस्सलाम हिते इसहाक अलैहिस्सलाम जो जेको सिलसिलो आहे सो हिते ख़तमु थींदो नबूअत जो हितां खां पोइ जेको 500 साल विच में वक़्फ़ो अची वेंदो फ़तरा जो ज़मानो उन खां पोइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इस्माईल अलैहिस्सलाम जो औलाद आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जा उन जो औलाद यानी आख़िरी नबी थींदो हिकिड़ो ई लख आंदा मट एक रांझू लख आंदा मट त जेके बि अंबिया अलैहिस्सलाम इसहाक जे औलाद मथां आया अलैहिस्सलाम उहे सभई जेके आहिनि से हिकिड़े पासे ऐं मोहम्मद करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इस्माईल अलैहिस्सलाम जे जे औलाद मथां हाजरा अलैहिस्सलाम जे कुख मथां उहो जेको आहे सो ईंदो पंहिंजो आख़िरी नबी थी उन खां पोइ जेको बि नबूअत जी दावा कंदो सो कूड़ो आहे पोइ फरमाईं त अंत चईंदो मूंखे अकेलो न छॾाईं तूं वारिस आहीं अंत ख़ैरुल वारिसीन अंत ख़ैर वारिस आहे उहो नबूअत जो वारिस नबूअत हिते वारिस हज़रत ज़करिया ऐं यहिया ऐं ईसा अलैहिस्सलाम ते नबूअत इसहाक जे सिलसिले जी ख़तमु आहे इन करे हाणे इस्माईल जी शुरू थींदी अंत ख़ैरुल वारिसीन इनहेरिट करण वारा तूं आहीं मतिलबु त वरसो इहो आहे ऐं पंहिंजो इहा ई ॻाल्हि आहे अंत ख़ैरुल वारिसीन फस्तजबना लहू पोइ असां हुनजो सॾु उणायोसीं सॾु ॿुधोसीं फस्तजबना लहू वहबना ऐं असां गिफ्ट ॾिनीसीं वहाब अलाह ताला आहे ऐं असांखे गिफ्ट जेका सूरत मरियम सॼी सूरत गिफ्ट जी आहे वहाब जी अलाह ताला ॾींदो औलाद हीअ में हिते औलाद जी हीअ आयत अची वई वहबना लहू यहिया अलैहिस्सलाम हुनखे असां गिफ्ट ॾिनीसूं त हीअ आख़िरी सिलसिलो आहे जेको इसहाक अलैहिस्सलाम जे वॾा बनी इसराईल जो उन जो सिलसिलो हिते ख़तमु थींदो यहिया अलैहिस्सलाम ते ऐं ईसा अलैहिस्सलाम ते वसलहना लहू ज़ौजहू असलह लना ज़ौजहू हुनजी घरवारीअ खे असां साले माना चाक चङो भलो कयोसीं यानी अक़मत जेका हुन में संढपण जेका हुई सा असां ख़तमु कईसूं ऐं हुनखे सुठो कयोसीं यानी हैज़ अचणु शुरू थियो ऐं हुनखे औलाद थियो पंहिंजो पोइ पढ़ापण में हज़रत हाजरा हज़रत सारा उन्हनि खे बि औलाद पढ़पण में धाक जी माना इहा आहे धाक जी माना हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जेको हज़रत सारा खे थियो त उहो चए तोखे धाक चए न मूंखे आउं खिली कोन आहियां खिलण जी माना मेंसिस जी माना में त हिते उहो ॼण साले कयईंसि यानी वरी मेंसिस शुरू थिया हुनजा वरी पंहिंजो हुनखे औलाद थींदो उहो ॼण हुनजी इस्लाह जो तरीक़ो अलाए فاستجبنا له ووهبنا له يحيى وأصلحنا له زوجه हुनजे घरवारीअ खे असां साले कयोसीं चाक चंगुलो कयोसीं जो औलाद
थिए हुनखे इहो कयोसीं असां। इन्हम कानू युसारिऊन फिल ख़ैरात, इहे सभु नबी जेके हुआ से चङाईअ में अॻिराई कंदा हुआ, चङाई में तकड़ि कंदा हुआ, चङाई जी कोशिशि कंदा रहंदा हुआ। सूरत सरी सायो करण जे माना में, कोशिशि करण जे माना में। युसारिऊन तकड़ि कंदा हुआसीं, यानी चङाई जो कमु जीअं ख़्याल में अचे यकदमि कजे, मथां शैतान चढ़ी वञे चए न कर, त ख़ैरात करणी आहे की जेको बि कमु करिणो आहे चङो त वरी जीअं ख़्यालु अचे त करे वठिजे, त युसार हुन में तकड़ि कजे, हुन में पुठिते न छॾिजे, पोइ सुभाणे कंदो शैतान जो न कर। युसारिऊन फिल ख़ैरात, ख़ैरात हर क़िस्म जा चङा कम जेके आहिनि, इन्फ़ाक़ आहे, ख़र्च करणु आहे, खाराइणु पीआरणु आहे, माण्हुनि खे दावत करणु आहे, महिमान नवाज़ी आहे, हीअ आहे उहा, ॿिया जेके कम माण्हुनि जा नंढा वॾा हुजनि उन्हनि जे करण जो ॻाल्हि जेका आहे ख़ैरात। यदऊनना रग़बम व रहबा, ऐं असांखे सॾींदा हुआ इहे सभई अंबिया अलैहिस्सलाम, तव्हांखे छा लाइ हठु थियो आहे जो सॼो नथा अलाह खे, इहे नबी सभई सॾींदा हुआ त हीअ नबियनि खां मथे आहियो नथा सॼो, चए न असांखे बसि तक़दीर लिखी छॾियो, अलाए तक़दीर त कीअं। यदऊनना रग़बत सां रखंदा हुआ, सॾु कंदा हुआ असांखे उमेद सां, उहा रहबन ऐं ख़ौफ़ सां, रहबानियत इन वजह आहे, रहब अलाह ताला जो ख़ौफ़, यानी अकेलो थी पंहिंजे मुंहुं अलाह ताला खे ॿाॾाईंदा हुआ। हिकिड़ा ज़ाती जेके मसइला आहिनि उन में रग़बत ऐं रहब सां पंहिंजो ख़फ़ी ऐं हीणे जीणे अंदाज़ मंझि अलाह ताला खे कभी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर जॾहिं जमात में निमाज़ पढ़ाइजे थी, निमाज़ खां पोइ मतिलबु सॼी माण्हुनि जे आॾो जेके तौरात पढ़ण वारा, त पोइ ॾाढे पढ़िबो आहे, तौरात वेठो पढ़िबो दिलि में, त कीअं ख़बर पवंदी, इबादत वेठी कबी। हिन करे असां वटि ॿई आहियूं, पंहिंजो जहरी निमाज़ूं आहिनि, असां वटि सिरी निमाज़ूं आहिनि, बफ़ार जी निमाज़ ऐं शाम जी निमाज़ जेका असीं सिरी था पढ़ूं, पंहिंजे दिलि में था पढ़ूं क़ुर शरीफ़, ऐं सिज लथे जी सुम्हण जी निमाज़, फजर जी निमाज़, उहा ॾाढे था पढ़ूं, त ॿई ॿई ॻाल्हियूं आहिनि, त वक़्त ते हूअं हुन वक़्त ते हूअं हीअं पढ़िबो, त इहो माना आहे हिन ॻाल्हि जी। त रग़बन ऐं रहबन जी माना हिते इहा आहे त रग़बत सां, दिलि जे लाड़े सां, ख़ुलूस दिलि सां, सिंसेरिटी सां, इख़लास सां घुरंदा हुआ दुआ, ऐं रहबानी अलाह ताला जो ख़ौफ़ रखंदा हुआ दिलि में। वकानू लना ख़ाशिईन, ऐं ख़ुशू हो असांजे जे मुतलिक़ हुनखे, यानी असांखां डिॼंदा, ख़ुशू इहो आहे माना त अलाह ताला खां न्याज़मंदी, यानी हेठां ऐं निवरत न्याज़ मिसकीनी जी माना में। वल्लती आसनत फरजहा, ऐं जंहिं पंहिंजे ओघर जी हिफ़ाज़त कई, यानी हज़रत मरियम अलैहिस्सलाम ॾांहुं इशारो आहे, त उहो बि ॼण पंहिंजो असांजे बांझनि मंझां हुई, बांझनि मंझां, त उनखे बि असां उन जी ॻाल्हि हाणे अचे थी त कीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पैदा थियो हुनखे। वल्लती आसनत फरजहा फनफ़ख़ना फ़ीहा मिन रूहिना, पोइ असां पंहिंजो रूह फूकियोसीं हुन में, अलाह ताला हुन मंझि, यानी हुनखे सलाहियत ॾिनई जो औलाद थिए बग़ैर मर्द जे इनवॉल्वमेंट जे, इंटरवेंशन जे, यानी हिकिड़ी एग मंझां औरत जे उन मंझां पैदा थिए, स्पर्म जी ज़रूरत न आहे, स्पर्म जी ज़रूरत कोन्हे। वल्लती आसनत फरजहा फनफ़ख़ना फ़ीहा मिन रूहिना, 4 तरीक़ा आहिनि, ऐं पंहिंजो इहे जानवरनि मंझि बि ज़ोलाजी जेके पढ़ियल हूंदा हुनखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ क़िस्म सां, यानी मेल मंझां ई थी सघे थो, मेल ऐं फीमेल ॿिन्ही मां थी सघे थो, ऐं रुॻो फीमेल मंझां थी सघे थो, ऐं कुझु मंझां कुझु न आहे, कुझु बि न आहे, न आहे मंझां, इहो अलाह ताला पहिरीं क्रिएशन जेका कई, कुझु बि न हो, तंहिं मंझां सभु ख़लकियईं, आदम अलैहिस्सलाम मिटी मां ख़लकियईं, मतिलबु अहिड़े नमूने सां 4 क्रिएशन जा तरीक़ा आहिनि, उहे सभु अलाह ताला अख़्तियार कया, ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ॼमणु जेको आहे सो अहिड़े उन मंझां हिकिड़ी तरीक़े जो आहे। वल्लती आसनत फरजहा फनफ़ख़ना फ़ीहा मिन रूहिना वजअलनाहा वअबनहा आयतल लिलआलमीन, ऐं हज़रत मरियम खे ऐं संदसि पुट खे ॿिन्ही खे असां आयत बनायोसीं, निशानी बनायोसीं,
क़यामत ताईं माण्हू चवंदा भई हीअ छा चइबो आहे त पाक नमूने सां ई पैदा थियो आहे ॿारु बग़ैर इंटरवेंशन जे मर्द जे, त इनखे आयत बनायोसीं त जलनाहा व अबनहा आयतल लिल आलमीन, जहाननि मंझि हिनखे इज़ द ओनली एग्ज़ाम्पल पंहिंजो, ऐं अलाह ताला ॼाणी वाणी रखियो आहे, ईअं कोन बसि ईअं थी वियो हलियो, पर ॼाणी वाणी त हीउ हिकिड़ो मिसाल आहे इहो बि, ऐं हुनखे मसीह करे मोकिलियईं। हाणे हिते असां वक़फ़ो कंदासूं ऐं पोइ वरी अॻिते इहे आयतूं थी वयूं हेसि ताईं, पंहिंजो घणियूं 91 आयतूं थी वियूं आहिनि, अञा 20 खनि आयतूं आहिनि, उहे पोइ पढ़ंदासूं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।